बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। मुझा प्यारा उम्मीदवार नंबर कामयाब उम्मीदवार मोहतरमा शहीद बेनज़ीर भुट्टो साहिबा जा नॉमिनेट थियल उम्मीदवार उन्हनि खां मुबारकबाद थो ॾियां असांजे अपाणे ॻोठ मां। जीअं त इन्हनि बुज़ुर्ग मूंखे सॾियो आहे, हुनजो कारण बि इहो आहे ही ॻोठ मुंहिंजो पहिरियों आहे, पोइ मुंहिंजा ॻोठ अॻिते थिया। इहा ॻाल्हि मां ॻाल्हाए कंहिं ख़बर आहे या कान्हे, जेकॾहिं को हूंदो त हुनखे ख़बर हूंदी त मुंहिंजो जेको ॾाॾो हो उनजो नालो मोहम्मद दाऊद हो। उहो मोहम्मद दाऊद ॾाढे लुत्फ़ली जे हंज में गुज़ारे वियो। पोइ जो लाश असांजे घर पहुतो। बाबा जी उमिरि 6 साल हुई। माना तव्हां हिसाब लगायो त अॼु उन वक़्त ऐं अॼु वक़्त में अॼु उहा साॻी रिवायत आहे, उहा ई साॻी मोहबत आहे, उहा ई साॻी कुर्ब आहे। उन खां पोइ ॿिए नंबर ते जल्दी जल्दी इशार थो करियां त 1986 में जॾहिं असांजे प्यारे लीडर जनाब अब्दुल सत्तार बचाणी मूंखे हितां जो यूनियन काउंसिल यानी सर्किल बनाए, उनजो जॾहिं सदर बनायो त पहिरियों ही ॻोठो जितां असां इस्तक़बाल कयो, जितां असां माण्हू वठी यूनियन काउंसिल जा बण किराया, जेलनि में वियासीं, असीं ॿुधासीं। पहिरीं जंहिं गिरफ़्तारी हुई अॾण खान जिसकानी ॻोठी थी। जिसकानी जी क़ुर्बानियुनि जी हद आहे।